मीरपुर बठोर मां के खबर दींदा हलूं लाल बख्श खाड़क की रिपोर्ट मुताबिक मीरपुर बठोर में बदअमनी खिलाफ लुंडो बिरादरी पारां शाहनवाज लुंडो, अशरफ पलीजो, ईसा लुंडो, शाहजहान लुंडो, अली नवाज लुंडो, डाडा शोरो, यूसुफ कुंभार, अब्दुल गनी मल्ला, कादिर बख्श ज़हूर, काशिफ ख्वाजा ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सवे माण्हुनि ने सदा वाह खां एहतजाजी रैली कढी मेन बस स्टॉप ते धरणो हयो। उन मौके ते अॻुवाननि खिताब कंदे चयो त मीरपुर बठोर में बदअमनी वधी वई आहे। कुछ ॾींहं अॻु संदसि नौजवान सरदार लुंड खां मोटरसाइकिल फुर्ती हुई, जंहिंजी रिपोर्ट बठोरो थाने ते दाख़िल कराई, पर हिन वक़्त ताईं पुलिस मोटरसाइकिल वापसि नाहे कराए सघी, न वरी जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। उन्हनि एसएसपी सिजावल खां मुतालबो कयो त फौरू गिरफ़्तार करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असीं शुक्रगुज़ार आहियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻुवान मोहतरम लाला धानको असांजी रैली में आयो। लाला दानिश नेता ऐं रिपोर्टर करीम बख्श चांडो साहब इंतज़ार